फैज़गंज में बदअमनी ऐं दुकानदार काफ़ुर वाक़े खिलाफ़ दुकानदारनि ऐं शहरियुनि पारां एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो। दुकानदार माशूक राजपर ऐं ॿियनि जी अॻवानी में मेहराण हाईवे ते एहतिजाजी मुज़ाहिरो करे टायर साड़ी धरणो हयो वियो, जंहिं सबबि ट्रैफ़िक मुअतल थी वई। एहतिजाज कंदड़ मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त शहर ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में बदअमनी वधी वई आहे। चोरी, फुर ऐं धाड़ा रोज़ जो महमूल बणिजी विया आहिनि। हिननि चयो त पुलिस अमन अमान काइम कराइण में मुकमिल तौर नाकाम थी वई आहे। हथियारबंद दुकानदार माशूक राजपर खां मोटरसाइकिल, रोक रक़म, मोबाइल फोन ऐं ॿियो सामान फुर करे फरार थी विया। एहतिजाज कंदड़नि IG सिंध, DIG सखर ऐं SSP खैरपुर खां मुतालबो कयो त बदअमनी ते ज़ाब्तो आणे फुर थियल सामान वापसि करायो वञे। ॿी सूरत में एहतिजाज जारी रहंदो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।